सिंधु टीवी नेटवर्क तरफा 6 डिसंबर ते सिंध जा बेट ऐं ज़मीन सिंध जी मिल्कियत जे सिरे हेठि सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण जे सिलसिले में कंबर यूथ फोरम तरफा मच कचहरी कोठाई वई। इन सिलसिले में कंबर बाईपास रोड ते हिकु वॾो मैदान सकाफ़ती रंगनि सां सिंगारियो वियो त कंबर जा नौजवान बि टोपियूं अजरक ऐं पटका पाए शिरकत करण लाइ पहुचण लॻा। ॾिसंदे ॾिसंदे नौजवाननि जो समूंड गॾु थी वियो ऐं सकाफ़त जा समूरा रंग निखरी निर्वार थी विया। तक़रीब में शाइरनि जानी बुलेदी उर्फ़ अरडो उतरादी आमिर तुनियो क़ौमी सकाफ़ती शाइरी ॿुधाए वेठलनि में वाह वाह कराए छॾी। खानदानी तू या मां मोजा वडा हारी हुआ लोहर हुआ कुंभर हुआ वाढा हुआ राजा हुआ जूझार हुआ काल जॾहिं हिन देश ते मांगर मिड़िया मोजा वडा गॾिजी विड़िया गन भाला घड़िया कन तरारूं ठपियूं कन कुआड़नि खे पाणी ॾिनो कन रनीअ जे कोट खे पंहिंजे लहूअ सां पे लिपियो त कन रूपले जो रूप धारे कातिल जो कंधो कपियो। तुंहिंजा वॾा त रईस खान भोतार ऐं सरदार हुआ जन गाज़बन जे घर लॻल घोड़नि जूं पे मेड़ियूं लिॾूं। मच कचहरी में सूफ़ी फनकारनि अमानुल्लाह शेख ऐं खादिम ख़ास केली क़ौमी सूफ़ी आरफाना कलाम ॿुधाया त नौजवाननि गीतनि ते झुमरियूं हणी ख़ुशी जो इज़हार कयो। मच कचहरी दौरान सर्द रातनि में मेज़बान तरफा खूब मेहमान नवाज़ी भी कई वई। इन सिलसिले में तकरीब जे मेज़बान समेत शिरकत कंदड़नि सिंधु टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सब खां पहिरीं त असां सिंध टीवी वारनि खे सलाम पेश था कयूं जो मौजूदा सूरत हाल में जेको वॾो सिंध जे लाइ इशू पियो हले बेटनि जो उन ते वफ़ाक़ जी हिकिड़ी जेको आहे सो मनमानी ऐं उन जी जेकी कब्ज़ो आहे उन जे ख़िलाफ़ जेको ही 6 डिसंबर ते सिंध टीवी वारनि हीउ जेको प्रोग्राम रखियो आहे असीं कंबर यूथ फोरम जे प्लेटफॉर्म तां असां मुकमल उन जी हिमायत था कयूं। ईअं थो महसूसु थिए ॼण ईद जो ॾींहुं आहे। ॾिसो था त हिकु तरफ़ दुनिया में कोरोना जी वठसोट लॻी पई आहे, ॿिए तरफ़ हे जेको सकाफ़त जो ॾींहुं आहे त कंहिं बि माण्हू इन शइ खे न ॾिठो आहे त को उहा माण्हू एॾो जोश में निकिरी पिया आहिनि ऐं हिन मेड़ाके में लॻे थो सिंध जा सभु रंग हिते नज़र था अचनि। टोपी हुजे अजरक हुजे रिलियूं हुजनि मच कचहरी हुजनि माण्हुनि जो मिलणु जुलणु हुजे हाल अहिवाल हुजनि सुगड़ हुजनि ईअं थो महसूसु थिए ॼण हिकिड़ी नई दुनिया में माण्हू अचे वियो आहे ऐं असांखे फ़ख़ुरु आहे त असां अहिड़ी क़ौम सां वापसि आहियूं जंहिंखे अलाह साईं पंहिंजी हिकिड़ी सकाफ़त ॾिनी आहे पंहिंजी पहचान ॾिनी आहे। अल्हम्दुलिल्लाह अॼु असांजो हीउ ॾींहुं अॼु ईद खां घटि न आहे ॾींहुं ऐं असां पंहिंजी सिंधी पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ मच कचहरियूं ऐं अजरक टोपी ओढ़े ऐं वॾो ख़ुशि आहियूं। सभई नौजवान तव्हां ॾिसी रहिया सॼे पिंडाल में त जेकी ख़ुशी जो इज़हार करे रहिया आहिनि तमामु बेहद असांखे ख़ुशी थी रहे। असां पंहिंजे सिंध जी सकाफ़त खे पंहिंजे उजागर करण जे लाइ नौजवान गॾु थी करे असां ईद नुमा ही पंहिंजो प्रोग्राम मल्हायूं था ऐं असांजा जेके सकाफ़ती रंग आहिनि उन्हनि में टोपी अजरक पटको ऐं उन खां अलावा असां जेके खाधनि में पेश कयूं वेंदियूं आहिनि बुसरी या असां वटि साग ऐं अलाह ताला ने किॾे असांजो उन में साग में जेको मिक्स कंदा आहियूं ऊंद मखण वग़ैरह इहे असांजी सिंधी सकाफ़त रहिया आहिनि। असां तमामु मशहूरु आहियूं उन सिंधी चैनलनि जा जिन 6 डिसंबर जे जेको हमेशह काफ़ी सालनि खां वठी सकाफ़त जे हिसाब सां जेको प्रोग्राम तव्हां कयो पिया ऐं सिंधी माण्हू जेके असां थोरा निंड जा प्यासी ज़रूरु आहियूं पर जॾहिं सुजाग थी उथंदा आहियूं त पोइ त वरी तव्हांखे पाण ख़बर आहे त छा कंदा आहियूं। तमामु हिकु बहितरीनु ऐं सिंध जी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ असीं सिंधियुनि वटि हिकिड़ो नओं जोश ऐं जज़्बो ऐं वलवलो हिकिड़ो पैदा थिए थो जेको असां 6 डिसंबर जे निस्बत सां जेको आहे मल्हायूं था। टोपियूं अजरक ऐं जेके असांजूं पुराणियूं रवायतूं जेके सदियुनि खां सालनि खां जेको आहे असांजा वॾा कंदा ईंदा हुया उन्हनि खे जेको आहे उजागर करण जे लाइ उन्हनि खे जेको आहे वधाइण जे लाइ जेको कयूं पिया। सिंध सलामत आहे जेसीं ताईं तव्हां असां सिंधी सलामत आहियूं। ख़ुशी महसूस थी रही है। असां पंहिंजे कल्चर खे प्रमोट था कयूं पिया
ऐं दुनिया खे ॾिसूं था त असीं सिंधी पुरमन आहियूं ऐं असांजो ई कल्चर सिविलाइज़ेशन 5000 साल पुराणी आहे ऐं असीं हिन खे हर साल सेलिब्रेट कंदा रहंदा आहियूं। ॾाढी ख़ुशी थी रही आहे, ख़ुशी जो माहौल आहे। प्रोग्राम जेको आहे पंहिंजी ईदुनि खां बि वधीक ख़ुशी जो प्रोग्राम आहे। जॾहिं नौजवान सॼो हिकिड़ो पटकनि सां टोपियुनि सां ऐं अजरकनि सां संवारजी अचे थो, असांखे ईअं महसूसु थिए थो त असीं अञा बि पंहिंजी सकाफ़त ते आहियल आहियूं, अञा बि असां पंहिंजी सकाफ़त ते क़ाइल आहियूं। अञा ईअं ई सदाईं चाहियूं पिया त जीअं सकाफ़त रहंदी रहे ऐं असांजी टोपी अजरक कुहाड़ी जेको असांजो सकाफ़त में हर अचे थी महिमान नवाज़ी, असां उअं ई हर महिमान खे अदब ऐं पेश कयूं था ऐं कोशिशि इहा ई आहे असांजी त हीउ प्रोग्राम सदाईं ईअं सिंध में थींदा। असांजी सकाफ़त जा जेके इहे प्रोग्राम आहिनि ऐं कल्चर डे जा जेके प्रोग्राम आहिनि, असां इन्हनि खे पंहिंजी ईदुनि वांगुरु मल्हायो वेंदो आहे। असांजी सिंधी क़ौम हिकु सबाझड़ी क़ौम आहे ऐं धरती जा जेके वारिस आहिनि उहे तमामु सबाझड़ा आहिनि ऐं तमामु महिमान नवाज़ आहिनि तमामु। ऐं अॼु असांजा जेके इहे प्रोग्राम कल्चर डे जा हलनि था उहे तमामु नौजवाननि जे थ्रू पिया हलनि था ऐं असां दुनिया खे इहे ॿुधायूं था त असां सिंधी क़ौम सुजाॻ आहियूं। तमामु घणी महिरबानी सिंध टीवी जी ऐं असीं तमामु घणा ख़ुशि आहियूं छो जो हीअ असांजी क़ौमी ईद आहे। अगरि कंहिं हिकिड़े फ़िरके वारीअ जी का बि ईद न आहे, छो जो कंहिं मुस्लमान जी ईद थींदी आहे या कंहिं वाणे जी ईद थींदी आहे, हीअ उहा न आहे। हीअ असांजी क़ौमी ईद आहे जेकी बि असांजा सभु सिंधी आहिनि, पोइ मुल्की हुजनि या परदेही हुजनि, सभिनी हिकु ॾींहुं करे मल्हायो आहे ऐं असीं तमामु घणा ख़ुशि आहियूं। ऐं जेकी बि मादनियात आहिनि उन्हनि ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध जो हक़ आहे। हाज़रीन, तक़रीब में आयल दोस्तनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, अहिड़ी तरह समूरी सिंध जीअं कंबरवासी बि सकाफ़ती रंगनि में निखरी निर्वार थी पिया आहिनि। कैमरामैन अली अकबर सां गॾु रहीम मंगी, सिंध टीवी न्यूज़ कंबर।